रोहिणी में वाक़िया कंदासी रोहिणी वेच ज़मीन से मालिकियत नाफर बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो 15 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि मुमताज़ सुल्फ़कार मीरण गुलाम ऐं ॿिया ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां रोहिणी मां शेयर कई पिया। रोहिणी वेझो ज़मीन जी मालिकियत नाफर बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो 15 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि मुमताज़ सुल्फ़कार गुलाम ऐं ॿिया ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां रोहिणी मां शेयर कई पिया। रोहिणी वेझो ज़मीन जी मालिकियत नाफर बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो 15 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि मुमताज़ सुल्फ़कार मीरण गुलाम ऐं ॿिया ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि मुमताज़ सुल्फ़कार मीरण गुलाम ऐं ॿिया ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे।